वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जो मुक़दमो महंगाई के हवाले से है। महंगाई ते मुक़दमो है। अॼु मेहमान है कायदे हिज़्ब इख़्तिलाफ़ जाम मदद अली। सवेर ॻाल्हि पई थी जाम साहब तो महंगाई के हवाले से महंगाई छा सिंध के माण्हूअ जो मुक़दर बणिजी चुको आहे त ॾींहों ॾींहुं महंगाई थींदी। 2007 में डिक्टेटरी राज में परवेज़ मुशर्रफ राज में अटो 13 रुपया, खीर 30 रुपया किलो, अॼु उहो 60 रुपया किलो, अटो 35 रुपया किलो, खंड जेका उहा उन वक़्तु 40 रुपया किलो ही उहा 120 रुपया 140 रुपये ताईं वञी पहुची चुकी है। मिलनि जा मालिक उहे सियासतदान आहिनि, उन्हनि जा मिट माइट भाइर। ख़ुदि पंजाब हुकूमत में चमेलियूं शहबाज शरीफ़ उतां जे वॾे वज़ीर जूं, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा, ज़रदारी साहब मुल्क जो सदर, उन्हनि जूं मिलूं। हिते पोइ छा पियो थिए? ख़ुदि अवां कायदे हिज़्ब इख़्तिलाफ़ आहियो, अवां छो नथा उपा वठो, छो नथा एक्शन खणो? जेके सियासतदान आहिनि, जेके रड़ियूं कनि पिया, क़ौम जो दर्द पिया ॻाल्हि कनि, उहे मिलनि जा मालिक आहिनि, पर माण्हूअ खे सहूलियतूं नथा ॾेई सघनि। साईं आऊं त हिकिड़ी ॻाल्हि थो करियां, हलो असां वटि हिते हुकूमत इहो बहानूबाज़ी थी करे त हीअ फलाणे हथ मंझि फलाणे हथ मंझि फलाणो नथो ॿुधे, इंडस्ट्री नथो ॿुधे, जे आबादगार नथा ॿुधनि जे इहो। पर शुगर मिलूं त मेजॉरिटी असांजे सिंध में उन्हनि ग्रुप्स जूं आहिनि जेके हुकुमरान साइड जा मेंबर्स आहिनि या उन्हनि जा माइट मिट। मुंहिंजे हिसाब सां अॼु ॾिसो शुगर मिल ते ज़मींदार खे हाणे केॾो नुक़सानु पियो थिए, ऐं ज़मींदार खे नुक़सानु थिए थो मीन्स तव्हांजी मेजॉरिटी पॉपुलेशन के नुक़सान थे। ज़रात रुगो ज़मींदार के नुक़सान कोन थो थिए, उन जा हारियुनि खे नुक़सान थिए थो, उन्हनि जूं फैमिलीज़ खे नुक़सान थिए थो, प्लस उहे शयूं जे शॉर्टेज अचनि थी त मार्केट में हर माण्हू ते असरु थिए थो उनजो। हाणे हींअर जेको आहे सो कमांद जेको आहे सो शुगर केन जी पिसाई शुगर मिल्स खे 15 अक्टूबर खां शुरू करणी हूंदी आहे शुगर केन जे एक्ट मुताबिक़। अॼु काई तारीख़ अची थी आहे ऐं कोन थी आहे। गवर्नमेंट सां शुगर मिल्स वारनि जो बकौल गवर्नमेंट जी तरफ़ जी हुई जेका स्टेटमेंट उहा इहा हुई त शुगर मिल्स 1 नवंबर ते हुननि असां सां कमिटमेंट कई असीं हलंदासीं। मूंखे यादि आहे आऊं अर्ज़ु करियां तव्हांखे त 1 जे खां 2 तारीख़ या 3 तारीख़ ते इजलास हो, असां उते मूं पॉइंट ऑफ ऑर्डर ते इहा ॻाल्हि कई त असांखे मोहतरम असांजे वज़ीर साईं अली नवाज़ शाह साहब इहा रिप्लाई ॾिनी त मूं हींअर दुबारा केन कमिश्नर खे लिखियो आहे ऐं केन कमिश्नर आहे कोन, ऐं केन कमिश्नर अचे त कोन को एक्शन खणंदो। ऐं उन जॻह ते जेको आहे सो हुननि कमिटमेंट कई हुई 1 नवंबर ते, पर मिलूं लेट कयूं अथनि, असीं उन ते कार्रवाई कंदासूं। जेको कल्ह ताईं जी असांजी इतला आहे ख़ुदि हले कोन थी, उन साहब किचन कैबिनेट मेंबर कोन्हे त कहिड़ो एक्शन खणो? ॿ मिलूं हलियूं पे, आऊं भायां थो अॼु ॿुधोसीं त हिकिड़ी ॿी हलणी आहे, हिकिड़ी हली पे मटियारी शुगर मिल, ॿी हली पे मैरान शुगर मिल, 2 हलियूं पे, ॿियूं हलनि कोन पियूं। हाणे छा पियो थिए इन सां? जेतिरो कमांदे जी फसल बीठो हुते पाणी पियो ज़ाया थिए, हरू भरू ॾियणो पियो पए पाणी उनखे। 2 नंबर ते ज़मींदार उहे कणक कमांद कढी वरी उन में कणक कणंदा आहिनि, उहा कणक पाछाटी थी या उहा कणक लॻंदी कान या पाछाटी थी वेंदी। 3 नंबर ते जंहिं महिल एंड में पीरियड क्रशिंग वारो जेको जी घटिबो, हूअं त मिसाल तौर ते तव्हांजो 15 अक्टूबर खां वठी अप्रैल ताईं सीज़न रहंदी आहे। हाणे जेतिरो लेट कंदा त ओतिरो मीन्स पीरियड शॉर्ट थींदो, पीरियड शॉर्ट थींदो। शुगर मिल्स वारा पोइ ज़मींदारनि खे ब्लैकमेल कंदा, बाबा असीं 5 ॾींहं बंदि था मिल करियूं, 5 ॾींहं था करियूं। पोइ वरी क्लीनिंग जो बहानो थींदो आहे, जे केॾी महिल को फॉल्ट जो बहानो थी वेंदो आहे, केॾी महिल मेंटेनेंस जो कंदा आहिनि, पोइ उहो बि महीनो खनि नंढनि ॾींहंनि जो कटे वेंदा आहिनि ज़मींदार खे प्रेशराइज़ करण लाइ त हरू भरू 19-20 अघ ते असांखे ॾियो। पर उन्हनि मंझि ॾिसो तव्हां खंड जो अघु किथे वञी तव्हां पुॼायो? हिकिड़े ॾींहं में 120 रुपए खां 140 रुपए ते 100 बि कान पई खंड मिले। छो त हाणे यूटिलिटी स्टोर है, यूटिलिटी स्टोर ते कल 10 रुपया वधी चुकी आहे, 5 जाम 65 रुपया कल सरकारी ऑफिशियल ऐलान करे 10 रुपया एक धक सां या अर्ज़ करियां तव्हांखे माण्हुनि सुञातो हूंदो त तव्हां जेको सो टीवी ते कंपेयरिंग था करियो, प्रोग्राम में ईंदा आहियो, तव्हांखे ॾिसी उन्हनि 10 बोरियूं रखी छॾियूं हूंदियूं त अचानक ॿिए के माण्हू खे माण्हू यूटिलिटी स्टोर ते खंड अवेलेबल ई कान्हे, ऐं हिकु त अवेलेबल कान्हे, ऐं 2 नंबर ते क्वालिटी ॾिसो तव्हां क्वालिटी पहिरीं पाण हमी साहब मिसाल ॾींदा हुआसीं त दाल खाई छॾींदासीं, गोश्त कोन दाल, पर दाल जी क़ीमत ॾिसो, गरीब माण्हू दाल ॿारनि जे लाइ माण्हू खीर नथो अफोर्ड करे सघे, 60 रुपया किलो थी चुको आहे। हींअर कहिड़ी शइ आहे जेका माण्हू ईअं चइजे त बाबा ही ग़रीब जी खुराक रही आहे? अॻे माण्हू बसर सां मानी खाईंदो, पर बसर 60 रुपया किलो, बसर जी उन खां पोइ माण्हू अची आख़िर चांहि सां मानी खाए, बसर जी पोज़ीशन इहा आहे। कल्ह 5.5 लख रुपए में गाॾी विकामी आहे, हाणे हिकिड़ी ट्रक में 120 बोरियूं थियनि थियूं, ऐं हर बोरीअ में 110 खां 120 किलो ताईं जो अचे थो। 40-41 रुपया जो अघ ते ज़मींदार खां हुननि खयो आहे। मार्केट में 60-65 रुपए
आहे उन खां पोइ 70-80 ते बसर मिलनि था पिया। 60-65 रुपए खां मथे आहे बसर। हाणे मीन्स 25 रुपया ॿोरीअ ते जेको आहे सो वीचारो माण्हू मिडलमैन या जेको इन्वेस्टर आहे सो कमाए पियो, पर को उन्हनि खे रेट से चेक कोन्हे। कराची जी अॼु जी जेकॾहिं सूरत हाल वठंदासीं सब्जियुनि जी, बटालू 32 रुपए किलो सरकारी रेट आहे जेको 40 रुपए किलो मिले पियो। बसर जेको सरकारी रेट आहे 60 रुपया जेको 70-80 रुपए मिले पियो। टमाटा जंहिंजो सरकारी रेट 51 रुपया रखियो वियो आहे जेको 70-80 रुपए में किलो कराची अंदरि मिली रहियो आहे। खीरा जेका 61 रुपया सरकारी रेट आहे अॼु जो, पर उहो बि 80 रुपए किलो खीरा मिली रहिया आहिनि। सरकारी रेट आहे 400 रुपया मिले थो। ख़ुदि जेके रेटनि जे हवाले सां कबो करेला 51 रुपए किलो सरकारी रेट 80 रुपया। भिंडी सरकारी रेट 60 रुपया 80 रुपया मिले थो। पर जेको सरकार जो सिटी गवर्नमेंट कराची जो जेकॾहिं वठंदासीं त कराची जे अंदरि इदारा बि आहिनि सिटी गवर्नमेंट जा, E&IP इदारो आहे, उनजे मथां कंट्रोल करण लोकल गवर्नमेंट सिटी गवर्नमेंट जे मथां इदारो आहे। आगा सिराज दुरानी लोकल गवर्नमेंट जो चङो मुड़ुसु सूबाई वज़ीर आहे, सिर्फ़ु बयानबाज़ी नंढे मुड़ुसी खामखा जा दामान। पर हुन हिकु हफ़्तो अॻु अतीक बेग नाले हिकिड़े ऑफिसर खे हटाए पंहिंजो दुरानी हिकिड़ो ॿाहिरि रखियो आहे। करप्शन इंतिहा ते आहे, लोकल गवर्नमेंट करप्शन करे रही आहे। आगा सिराज दुरानी ख़ुदि इन्हनि सभिनी इदारनि जे मथां करप्शन में ज़ाहिर आहे इन्वॉल्व हूंदो, त इन क़िस्म जी करप्शन में रेट वधाइण में छा लोकल गवर्नमेंट सिटी गवर्नमेंट डंडो छो नथा खणनि? अॻे वरी SDMs हूंदा, मुख़्तियारकार हूंदा, चेक एंड बैलेंस कंदा, नाज़िम हूंदा, चेक बैलेंस थिए पियो, नाज़िमनि जो चेक एंड बैलेंस उनखे हटाए साइड कयो। असीं पोइ दौर में ॾिसंदा हुआसीं कराची में ॾिसंदा हुआसीं त नाज़िम वेंदा या सिटी नाज़िम वेंदो, प्राइज़िस ते कुझु न कुझु कंट्रोल हूंदो। हींअर त खुली छूट आहे, को चेक एंड बैलेंस करण वारो कोन्हे। गवर्नमेंट जा इहे रेट लॻा पिया आहिनि उते, पर असांजी माण्हू एॾो मजबूर आहे जो उन रेट लॻल हूंदे बि लिखियो पियो 60 रुपया ॾींनि पिया 80 रुपया, हू कुझु ई नथो सघे। जे कुझु थिए थो त दुकानदार हुन सां एॾी तो बदतमीज़ी करे चए थो जाओ नहीं निकिरो जाओ। त हाणे उहा वीचारी माई जेका वञे थी उहो छा करे, हुनखे त वठी अचूं न मार्केट, पोइ हू 2 किलो सोचे थी घरां निकिरे अधु किलो वठी अचे। हाणे इहे आहिनि सभु इशूज़ उहे आहिनि जेके असीं चऊं त असांजे कंट्रोल में कोन्हनि या नथा करे सघूं, इहो बेवकूफ़ी आहे। इहे सभु इशूज़ उहे आहिनि जेके सॉल्व थी सघनि था, कंट्रोल थी सघनि था, बशर्ते जे नियत साफ़ हुजे ऐं का प्लानिंग हुजे, को हुकूमत टाइप का एडमिनिस्ट्रेशन हुजे। जेकर अहिड़ी का शइ हुजे त आउं चवंदो हफ़्ते जो इशू बि कोन्हे इहो। सब्जियुनि खां पोइ पाण ईंदासीं करे फ्रूट जे पासे, त केला 40 रुपया दर्जन, गर्मो जेको आहे 40 रुपया सरकारी रेट पर मिले थो, 60 रुपया 70 रुपया। सूफ़ सरकारी रेट 60 रुपया पर 100 रुपए किलो मिलंदा। ॾाढ़ू सरकारी रेट 80 रुपया पर 120 ऐं 140 रुपया किलो। उन क़िस्म जी सूरत हाल रहे पाए हिन मुल्क में। माण्हू त सघे कोन थो सरकारी रेट, पर उन खां ॿीड़ ते माण्हू खपाए पियो फ्रूट, त माना ग़रीब जे कोन्हे, फ्रूट कोन थो खाई सघे। तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि आऊं थो ॿुधायां त तव्हां इहे रेट जेके खयां आहिनि, तव्हां गुलशन इक़बाल में जी रेट ॾिसो त गुलशन इक़बाल में रेट अलॻि हूंदो, वरी सागुणी जगह ते सोराब ॻोठ ते अलॻि हूंदो, उते खां डिफेंस ॾे जीअं ईंदो तव्हांखे रेट वधीक महांगा चढ़ंदा। डिफेंस में गिज़री में वञो त रेट ॿियो आहे, डिफेंस में अचो रेट टियों आहे, त क्लिफ्टन में वरी चोथों रेट आहे। हाणे रेट मसइलो छा आहे अमीर साहब, इहे सभु उहे इशूज़ आहिनि जिन में ईअं चइजे त हीअ असीं नथा कंट्रोल करे सघूं, असांजे वस में कोन्हे, बाबा फलाणे हंधा नथी। हीअ सभु शयूं उहे आहिनि, प्रोडक्शन बि असांजी आहे, कंट्रोल बि असां करे सघूं था, पर छा जो नियत कान्हे, करण जो तरीक़ेकार कोन्हे असांजो। हर माण्हू खे छूट आहे, हर को माण्हू पंहिंजी मनमानी पियो करे, कंहिं शइ ते का कंट्रोल हुजे, का पॉलिसी हुजे, कंहिं ऑफिसर जी ज़िम्मेदारी हुजे। ऐं छा जो हिकिड़े महकमे जा ऑफिसर ॿिए महकमे में लॻा पिया आहिनि, तालीम जा महकमे जा ऑफिसर लॻा पिया आहिनि, पंहिंजो हेल्थ में त हेल्थ जा लॻा पिया आहिनि, एक्साइज़ में त एक्साइज़ जा लॻा पिया आहिनि। उहो सफ़ा हिकिड़ी मिसमैनेजमेंट वारो सिलसिलो आहे, OPS वारो सिलसिलो पियो हले, एक्सटेंशन्स ते पियो सिलसिलो हले। कंहिं माण्हू खे पंहिंजी ज़िम्मेदारी महसूस ई कान थी थिए। जॾहिं महसूस कान थींदी कंहिं माण्हू खे ज़िम्मेदारी, हुनखे ख़बर आहे त भई आऊं पैसा ॾेई पोस्टिंग वरिती आहे, मूंखे पैसा कमाइणा आहिनि, मूंखे पैसा कमाईंदुसि तॾहिं जॾहिं अहिड़े तरीक़े सां कंहिंखे छूट ॾींदुसि त हुननि खां मंथली सिफारिश कल्चर आहे, हुकुमरानियूं कनि पिया। अवां ख़ुदि इतिहादी बि आहियो साॻे वक़्तु, अवां छो नथा मुतहदा वारा ॿिया टिया इस्तीफ़ाऊं ॾेई धमकी ॾेई पंहिंजा मुतालबा मञाए वञनि था पंहिंजे माण्हूअ जा। अवां सिंध जे दर्द लाइ छो नथा इस्तीफ़ा ॾियो? फंक्शन लीग वारा संघारी कोत बि आयो, पीर साहब पागारी अॻवानी में अवां कमु पिया कयो, संघारी हैसियत आहे, छो नथा धमकी ॾियो इस्तीफ़ा जी माण्हू जे मसइले लाइ? अर्ज़ु ॾियां तव्हांखे कर ॾियां त इस्तीफ़ा ॾियण सां जे अगरि
तव्हां सां वेही हिन फोरम ते आऊं ॻाल्हि करियां थो मूं असांजे वॾनि सां का बि असीं क़दम एॾो वॾो खणंदा आहियूं त पीर साईं खां इजाज़त वठे बग़ैर असीं कोन कंदा आहियूं। पर अॼु उन जी इजाज़त बग़ैर आऊं हिकिड़ी वॾी थो अनाउंसमेंट करियां त जे अगरि ही कंट्रोल रेट ते अची वञनि, माण्हुनि जी सहूलियत भरा रेट अचनि जेके माण्हू अफोर्ड करे सघनि, मुनासिब रेट ते ई अचनि, ऐं उन में कंडीशन इहा हुजनि त इहा अपोज़िशन जा मेंबर सभु इस्तीफ़ा ॾियनि ऐं सभिनी खां वठी ॾियण लाइ तयारु आहिनि। पर हिकिड़ी अर्ज़ु करियां, को फ़र्क़ु हुननि ते कोन पवंदो। हुननि खे हाणे सोचणु खपे त 3 साल अची हुकूमत जा पूरा थिया आहिनि, अवाम हाणे बेज़ार थी चुकी आहे, अवाम में अटे जे पोयां माण्हुनि ख़ुदकशियूं कयूं। हाणे हींअर अटे जी ॻाल्हि थी अचे, तव्हांजी कणिक जेका स्टोर थियल आहे उहा लिफ्ट कान पई थिए, उहा तव्हांजी लिफ्ट उन्हनि जॻहियुनि तां पहिरीं थियणु खपे जिते ॿहिराड़ीअ में पोठे ते कणिक पई आहे, जिते पाणी अञा ताईं चेल जेॾो पाणी बीठो उन खॾनि में जिते कणिकूं रखियूं पियूं आहिनि, हेठियनि जेको आहे सो हिकिड़ी 2-2 टे तयूं जेके कणिक जूं आहिनि ख़तमु थी चुकियूं आहिनि। उहो नुक़सानु कंहिंजो थियो आहे? उहो गवर्नमेंट जो थियो आहे। सुभाणे उहो नुक़सानु जेको आहे थियूं 1000 बोरी ख़राबु, मिसाल तौर ते कंहिं रीजन में, त उहो ऑफिसर हुते लिखाईंदा 3000 बोरियूं ख़राबु, 2000 वरी पंहिंजूं विकिणंदा। एट दी एंड छा थींदो? महांगाई, अटो महांगो, कणिक जी शॉर्टेज, माण्हू खे महांगाई ते ॻाल्हियूं जारी रहंदियूं। हितां ई पाण ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं, पर वक़्तु आहे ब्रेक जो। अॼु असां महिमान आहे जाम मदद अली, पाण क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे, सिंध असेंबली जो फंक्शन लीग जो मरकज़ी अॻुवान बि आहे। साण सां ॻाल्हियूं हितां ई जारी रहंदियूं महांगाई जे हवाले सां, पर शॉर्ट ब्रेक खां पोइ।